पई खणे पसा संघारती रहीम मलार सुनला ही शहर जा जानवर जेके काछे वारनि खे खाई वेंदा ही रस्तो इन जे करे बंदि कयो आहे। असांजा नस्ल खाई विया आहिनि जंहिंजे करे दग बंदि कयो। मुंहिंजा भेण तो शहर जूं बलाऊं ॾिठियूं आहिनि न मेकू भाउ पाणे साईं खाई वेंदियूं। न मेकू भाउ ॾाढो इब्राहिम मलार ऐं सोनल जो असां सां गॾु आहिनि। हा बा माण्हुनि जहिड़ा हूंदा आहिनि पर सभु कुझु खाई वेंदा आहिनि। नेकू पुट तई असांजा पोहर आहियो सुभाणे ॿाहिरि न निकिरजो हू असां खां पोइ तव्हांखे खाई वेंदा। हा बा हू हर नस्ल खे खाई वेंदा आहिनि रत बि पी वेंदा आहिनि हीअं केरु जहिड़ो न रही सघे। हा भाउ हू ज़ालिम आहे। जी साईं आतम जो ॻोठ ही आहे। जी साईं यादम जो ॻोठ आहे। त हिते पोइ माण्हू ई नज़र नथो अचे पत्थरनि सां रस्तो बंदि लॻो पियो आहे। बाक़ी तव्हां कंहिंसां मिली विया आहियो न हिते के माण्हू आहे न ही को अरेंज आहे ऐं असां पाण हितां जे चङे मुड़ुस सां मिली विया आहियूं। त पोइ हे किॾां विया हितां जा इंसान हिक ॾींहं में लॾे विया। जूर उहे छॾींदा आहिनि जेकी वक़्त सां वेठ न आहिनि करे सघंदा। ये काछे जे कच्छ में उहे रहंदड़ इंसान आहिनि जेकी हर हर मरी चेहरा थींदा आहिनि। ही केरु आहे? काछे जो आवाज़ उन्हनि
ओ चंगारू ईंदड़ इंसान जो आवाज जिनजो रत सदुन का इन्हनि सुहागणनि जे हथनि जी मेहंदी रहे। महमूद ये केर आहे? पुकार आया उन्हनि एक कबल लाशन जी जेकी गुस्ल खां सवाइ सामीअ में सुम्ही पाणीअ जे लाइ दाहूं कंदा पुकायल बातिन खे सद करे मांडीअ जे टुकर जे लाइ लड़ियूं कंदा आहिनि। मां ॼाणा थो तव्हां काशे वारनि सां घणियूं ना इंसाफ़ी थियूं, पर हाणे तव्हां सां पूरो पूरो इंसाफ़ थी। त पोइ वापसि कर असांजा उहे विछड़ियल माण्हू जेके वापसि न मोटिया, उन्हनि मासूमनि जा रवा सुकल कंडीअ ते टंगियल आहिनि, जिन जूं लीड़ियूं काछे जूं वञियूं लाउन में गाना करे ॿुधंदियूं। सजी जमात बेह खे आप करे बीतो है कोसन पत्थरन उगाड़ा पेर करे एक देखे यापा दिना है रड़ियूं करे चमंदायो तकाता असांजे सुकी आई कूद जी पारत थई। दादा पाण खे संभाल दादा। मोजी सारा आई संघार जी पारत थई, उन्हनि जे पोतनि जी सार लहजा पारत थई। मुझे खमीसे ककू बिकू ऐ सुनल जी दादा न रो। बाकी पसार आया है हाणे आया है बाहर कर सॼी हयाती अंग ते सुठो कपिड़ो न पातो, हिक ॿिए खां लुड़क लिकाए जीअण जा आथत ॾिनासीं, हीणे हाल खे छतियूं हणे दूध जा ट्रोपा ॾिनासीं, उन आस ते त को देस जो सजण असांजा लुड़को खदो हाणे तरे आयो जरी असीं न रहिया आहियूं। असीं रहंदासीं मलार, असीं रहंदासीं, केर असांखे न काचे का दार कंदो। असीं न रहंदासीं, पर असांजा यारा जरूर रहंदा। जॾहिं मींहुं वसंदो तॾहिं हीअ काचो याद करे रोईंदो। मां परी काचो छोरो छिनो थी वेंदो, केतिरा बि वेस करे कोई बि रड़ियूं करे रोईंदो रहंदो। इहो त वरियनि खां वठी रोईंदो रहियो आहे, काछे जी चोटियुनि तां वगर चिड़ी विया जेके वरी न मोटिया। सॼी हयाती मरण जीअण काछे जे कच्छ में रहण वारनि सिखियो आहे। हाणे असां काछे वारनि खे तव्हांजी ज़रूरत न आहे। गाड़ी वापस
तू असां ते एतिरी बाज न कर। असीं बुखू सही सही पक्का थी विया आहियूं। चौथी ईअं सम्झी कोच, असां धारिया न आहियूं, रत जा ॻंढापा आहिनि तव्हां सां। फाटल चोले खे त चतियूं लॻी सघनि थियूं, पर बुखायल पेट खे केरु सिभे कोच। एतिरी मेर न कर सोनल। हयाती जूं रातूं बि वॾियूं आहिनि त ॾींहं बि ड्रिघा आहिनि, जीअं जालियूं पिया जालण ॾे। जॾहिं न सोनल बेवस थी पवे तॾहिं या ॿोली बोलजां कोच। बाक़ी जेसी ताईं रत जी थिंब बि आहे तेसि ताईं ॾुखनि सां मोह ॾींदो रहंदुसि। आख़िर केसी ताईं तूं ईअं कंदे? साह जी आख़िरी हिॾिकी ताईं। न रुगो तव्हांजे लाइ पर ॻोठ जे हर माण्हू जे लाइ जीअं। सोनल, तूं काछे खां बि वॾो आहीं, मां छा चवां? न कोच, मां त काचे जी कोर बि न आहियां। बसि ईअं सम्झ त असां सभु वेगाणा आहियूं, कंहिं नदीअ जे सेवर जीअं। मुंहिंजो वस हले, पंहिंजी हयाती बि तोखे ॾेई छॾियां सोनल। हयाती न कोच, पंहिंजा ॾुखनि संदा लुड़क मूंखे ॾे, यही मूं लाइ गंज आहिनि। ईअं हुजे हा, सॼे ॻोठ जा सूर ऐं सदमा कुंज झोली न झले हा। हीणी न बोल कुंज, सुखनि जो सवेरो ज़रूरु ईंदो ऐं पोइ ॾुख सदाईं लाइ मोकिलाणी कंदा। अलाह कंदो, चङो मां हलाईंदी। हा भली वञ। रड़ियूं करे चवंदा आहियो त काठा असांजे सुकी ऐं कूद जी पारत न थई। मुंहिंजी सारा संघार जी पारत न थई। उन्हनि जे पुतनि जी सार रहिजाए। मुझे खमी से ककू बिकू ऐ सुन आ हा सजी हयाती अंग ते सुठो कपड़ो न पातो, हिक ॿिए खां लुड़क लिका है। जीअण जा आदत ॾिनासी, हीणे हाल के चतियूं हणे। दूध जा टोपा ॾिनासी, उन आस ते त को देस जो सजण असां जा लुड़क खदो। सॼी हयाती मरण जीअण काछे जे कच्छ में रहण वारनि सिखियो आहे। सत्तर का सालन का काछे वारनि असीं रहंदासीं असीं रहंदासीं। कहिड़े सगे न काछे का दार कंदो। असीं न रहंदासीं, पर असांजा यार अहिड़ा ज़रूर रहंदा। जॾहिं वचंदो तॾहिं हीअ काछो हिन लाठी खे ॾिसी यादि करे रोईंदो। अच ज़हीर पुट वे। बाबा साईं, तव्हां हिते वेठा आहियो? बाबा साईं, तव्हां परेशान पिया लॻो। ज़हीर पुट, जॾहिं एहसासनि जा मुअल कबूतर ज़िंदा थियनि त सम्झो वञे इंसान जो ज़मीर ज़िंदा थियो आहे। ॼाणा थो बाबा साईं, पंहिंजे सुखनि खे ॾिसी अव्हां जे दिलि में दाऊं कंदड़ माण्हू जो दर्द जाॻियो आहे। सॼी ज़िंदगी कूड़े जो काफ़िलो वठी
फिरेब जे रस्तनि ते हलियासीं, रब जी ज़ात खे विसारे छॾियो आहे, त उन असांखे हिन धरतीअ ते छो पैदा कयो आहे? हाँ बाबा साईं, ही इम्तिहान जी दुनिया है जंहिंमें असीं ग़रीबनि जो पेट चीरे पंहिंजो नफ़्स पिया भरियूं। तारीख़ जे बरकनि खे विसारे वेठासीं त असांजो नबी गुरबत जी ज़िंदगी गुज़ारे इंसानियत जो दर्स ॾेई वियो। हाँ बाबा साईं, इहा ठोस हक़ीक़त आहे जेके असां ग़लति इस्तेमालु कयो आहे। अफ़सोस आहे हिन ज़िंदगीअ ते उहे कीहूं मुंहिंजे ज़हन त नथियूं लहनि जेके अखियुनि सां क़यामत जा मंज़र ॾिसी आया। बाबा साईं, तव्हां मुतमइन रहो, सभु कुझु कबो कोन छॾींदासीं। पंहिंजी अबोझ क़ौम खे तव्हां उतां किथे हलो, अनवर साहब वारा मिलण था अचनि। मां कंहिंसां बि नथो मिली सघां। ज़हीर पुट, तूं उन्हनि सां मिल। ठीकु आहे बाबा साईं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।